हिंगोरजा भरिसां सूफ़ी बुज़ुर्ग जुंग जलील जो सालियानो मेलो पुॼाणी ते पहुतो। मेले में सिंध पंजाब जे मल पहलवाननि में दिलचस्प मुक़ाबला थिया। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। हिंगोरजा लॻ सूफ़ी बुज़ुर्ग पीर जुंग जलील जो मेलो हर साल जियां हिन साल बि मलनि जा मुक़ाबला थिया, जंहिंमें मुल्की सतह ते मल पहलवाननि शिरकत कई ऐं अवाम परे परे खां आयल हो। मल पहलवाननि ऐं मेले में मौजूदु माण्हुनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त विढ़ंदे तक़रीबन 18 साल मुंहिंजो सर्विस थी हलियो आहे ऐं जेको आहे त गवर्नमेंट असां कुझु सहकार नथो करे। हे आवाम जेको आहे उहो थो असांजे मथां सहकार करे ऐं ग़रीब गुरबा बाक़ी जेको आहे त हुकूमत असां सां कुझु तावन न आहे। असांजो मुताबिलो इहो आहे त असांखे जेको आहे त ॾे असांखे कुझु ड्यूटियूं ॾे, को नौकरियूं ॾे पहलवाननि खे। का शइ न आहे। पहलवान जेको आहे असांजा पाण जेके इहे जाठा हाणे बचा था पालियूं। हिन साल खां बि इंशाल्लाह असां वधाए मेलो हणाईंदासीं। अमीरनि खे छाबस आहे जेके असांजा हौसला अदाई कनि। असांजा हार पाराईंदा, बिल इनाम ॾींदा, 1000 रुपया बिल रखंदा आहिनि। पंहिंजा लख लख एहसान आहिनि। असां आवाम जा लख लख सोराईंदा आहियूं। जेको असांखे माना घणो इनाम ॾियनि था। असां पंहिंजी महिनत कयूं था आवाम जे ज़रिए। आवाम असांखे ॾिए थी, असां खाऊं था, महिनत कयूं था, गेह वठूं था, खाधा खाऊं था, पंहिंजा बचा पालियूं था इन आवाम जे ज़रिए। हुकूमत असां को तावन कोन कयो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो हुकूमत असां तावन नथी करे। पुराणी क़दीमी असुल लागू हीअ रहंदा पहलवानी। मेलो भलो आहे, मतिलबु भला ने माण्हू जामन आवाम वॾो मलाकड़े में शोर आहे। मलाकड़ो भलो आहे, बिल्कुलु भलो आहे मलाकड़ो बाक़ाइदे। जो उमिरि आहे 37 साल। असां जॾहिं जवान थिया मिसाल तौर 10 सालनि खां पोइ इहो असां मेलो ऐं मल ॾिठी आहे। डांदनि जी बि हिते थींदी आहे गोए अलहमदुलिल्लाह। हे ॿराड़ीअ मेलो आहे जुंग जलील जो। तमामु घणी हिते ख़लक थींदी आहे। तमामु घणा दुकानदार अलहमदुलिल्लाह ईंदा आहिनि। तमामु बहितरीन हर साल वांगुरु हिन साल बि इंशाल्लाह तमामु बहितरीन मलाकड़ो थियो आहे ऐं अल्लाह से ख़ैर कंदो त सभिनी दोस्तनि जो, पाड़े वारनि जो, सभिनी जो तव्हां रहियो आहे। सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत जुंग जलील जो 3 ॾींहंनि वारो मेलो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। मेले जे आख़िरी दिहाड़े ते सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल जा शानदार मुक़ाबला कराया विया, जंहिंमें सिंध पंजाब जे 100 खां वधीक मल पहलवाननि मुक़ाबले में हिसो पिणु वरितो। उन मौक़े ते नज़ीर हुसैन भागत पंहिंजे मुख़ालिफ़ मल पहलवान अब्दुल जब्बार चन्नो खे दसे पहिरीं पोज़ीशन हासिल करे वरिती। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़।